अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मेज़बान फयाज़ नाइच। पाकिस्तान नाज़रीन तव्हां ख़बरात रोज़ ख़बरुनि जे हवाले सां हिकिड़ो इंतिहाई रिच मुल्क आहे, यानी अमीर मुल्क आहे। रोज़ ख़बरूं ऐं ख़बरूं बि सियासत जे हवाले सां, ऐं उनमें जेको रोज़ जेका ड्रामाई अंदाज़ में शयुनि जी पेशकश आहे, शयुनि में जेका तब्दीली आहे। कल्ह पाण ॾिठोसीं प्रेस क्लब जे अंदरि जेको प्रेस क्लब जे ॿाहिरां मुत्तहिदा जी बुख हड़ताल ऐं उनखां पोइ मुत्तहिदा जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन जेको उते ख़िताबु कयो ऐं जंहिं रियासत खे बि चैलेंज कयो ऐं उन सां गॾोगॾु हुन पंहिंजो पाकिस्तान जे इदारनि खे बि चैलेंज कयो, पाकिस्तान जी मीडिया खे बि चैलेंज कयो ऐं कारकुननि खे बाक़ाइदा हिदायतूं ॾिनियूं त वञी हमला कयो। उनखां पोइ राति खां पोइ जेको मंज़रनामो थियो, MQM अॻुवाणनि जूं गिरफ़्तारियूं, दफ़्तर सील थिया वग़ैरह वग़ैरह वग़ैरह, उहो सॼो मंज़रनामो तव्हांजे साम्हूं गुज़रियो। अॼु वरी उहो प्रेस क्लब जो मंज़र हुयो ऐं उते वरी फारूक सत्तार साहिबु ऐं मुत्तहिदा क़ौम मूवमेंट जी जेका क़यादत जहिड़े नमूने सां पेश थी ऐं उन्हनि जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन प्रेस कॉन्फ्रेंस में जेको हुननि काफ़ी अरसे खां वठी जेका गुफ़्तगू हलंदड़ हुई, यानी -1 फार्मूला जी, उन फार्मूला ते ॼण चओ त अॼु उन्हनि पंहिंजी सही करे छॾी आहे। पर मुस्तफ़ा कमाल कल्ह बि जेको प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई अल्ताफ़ हुसैन जी उन बयाननि खां पोइ ऐं मुत्तहिदा कारकुननि पारां जेके वायलेंस जेको कयो वियो उनखां पोइ, अॼु मुस्तफ़ा कमाल हिकु दफ़ो ॿीहर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उनजो चवणु इहो त इहा जेका आहे फारूक सत्तार जी जेका अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस आहे, हिकु दफ़ो ॿीहर उन चयो आहे त फारूक साहिबु मासूमियत खां कमु वठनि पिया ऐं पार्टी खे हाणे बि अल्ताफ़ हुसैन ई हलाईंदो। इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे जेको यकीनी तौर ते मीडिया जे अंदरि डिस्कस थिए पियो त छा अल्ताफ़ हुसैन खां सवाइ मुत्तहिदा क़ौम मूवमेंट खे अल्ताफ़ हुसैन जी ज़िंदगी में मुत्तहिदा क़ौम मूवमेंट खे फारूक सत्तार हलाए सघे थो, या फारूक सत्तार सां गॾिजी आमिर लियाकत, नसरीन जलील ऐं पंहिंजो ख्वाजा इज़हार ऐं जेको आहे सिद्दीकी साहिबु जेको आहिनि उहे हलाए सघनि था, या ॿिया जेके माण्हू। हिकिड़ो सुवालु इहो आहे। ॿिन्ही प्रेस कॉन्फ्रेंसिस जे अंदरि जेको ॿियो अहम नुक़्तो हुयो, उहो अहम नुक़्तो इहो हुयो त ॿिन्ही प्रेस कॉन्फ्रेंस में सुभाणे वारनि मेयर जे चूंडनि जो ज़िक्र हुयो, यानी फारूक सत्तार बि इहो प्रेस कॉन्फ्रेंस में कयो ऐं उनखां पोइ जेका गुफ़्तगू कई जनाब मुस्तफ़ा कमाल साहिबु, उन बि इहा गुफ़्तगू कई। ॿिन्ही प्रेस कॉन्फ्रेंसिस जे अंदरि जेको आहे हिकिड़ी ॿी जेका हिकु जहिड़ी ॻाल्हि हुई, उहा इहा हुई त मुहाजिर सियासत जेका आहे, लिसानियत जी सियासत जेका आहे, उन जे वधाइण जी ॻाल्हि कई। पाकिस्तान जो झंडो हणी ऐं पाकिस्तान जी ॻाल्हि कंदड़ मुस्तफ़ा कमाल बि जेको जो बि अॼु जेको डिक्शन हुयो बिल्कुलु उहो ई हुयो जेको कंहिं ज़माने में हू कराची जे सिटी नाज़िम तौरु जेके बयानु ॾींदो हुयो अल्ताफ़ हुसैन जे पंहिंजो ब्लू आइड बॉय वांगुरु जेके हू बयानु ॾींदो हुयो ऐं उनमें चवंदो हुयो त हेतिरा लाश होॾे मोकिले छॾींदासीं, हेतिरा लाश। अॼु बि उनजो अंदाज़ जेको हुयो उहो सिंध गवर्नमेंट खे ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट खे जंहिं नमूने सां हुन ख़िताब पिया कयो त कराची जे शहरनि खे ऐं MQM खे मैंडेट ॾींदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे लावारिस न सम्झो वञे, तमामु जेको आहे पंहिंजो जोश ख़िताबत जेको हुयो मुस्तफ़ा कमाल जो बि इंट्रस्टिंग हुयो। इन सॼे समूरे मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासीं। जेको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी जावेद लांघा साहिबु ऐं सिंध टेलीविजन न्यूज़ जे जेको आहे चीफ रिपोर्टर जनाब शबीर लाशारी साहिबु। तव्हां ॿिन्ही जो शुक्रिया, महिरबानी। पर सभ खां पहिरियों गुफ़्तगू कंदासीं शबीर, तव्हां उहे मंज़र अखियुनि सां ॾिठा पिया जॾहिं फारूक सत्तार सां प्रेस कॉन्फ्रेंस कई। उनखां पहिरियों फारूक सत्तार साहिबु जेको आहे होटल में हुया, उते जेको आहे कुझु अॻुवाण अचण शुरू थी विया। छा ऑफ द रिकॉर्ड गुफ़्तगू मां कुझु का अहिड़ी शइ आहे जेका तव्हां हुन में ऐड करे सघो? बिल्कुलु काफ़ी ॻाल्हियूं आहिनि फयाज़ साहिबु। जीअं राति खां ई इहे ॻाल्हियूं हुयूं त फारूक सत्तार प्रेस क्लब ते अचे थो, राति ई को वॾो ऐलान कंदो ऐं उहो अचानक राति वारो जेको प्रोग्राम आहे उहो कैंसिल थी वियो। वरी उनखां पोइ उनजी जेका आज़ादी थी आहे, जेका उनखे रिहाई मिली आहे, उहो सुबुह जो मिली आहे, पर उहा सॼी ॻाल्हि सम्झो त मीडिया खां पोशीदा हुई ऐं उहो उन विच में सॼो उनजी जेका राब्ताकारी हुई, न सिर्फ़ु हिते कराची में ऐं पाकिस्तान में, पर मुल्क खां ॿाहिरि बि असांजा जेके ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि था
इवन लंडन में ॿिया जेके मुल्क आहिनि उते बि हुन जेके MQM जा जेके अॻुवान आहिनि लीडर आहिनि उन्हनि सां उनजी डिघी जेका आहे उहा मुशावरत ऐं सलाह मशवरा रहिया ऐं डिघी मुशावरत खां पोइ जेको असां इम्कान पे ॾेखारियो या असांखे जेको हुयो त शायदि फारूक सत्तार पार्टी खां अलॻि थी वेंदो, अहिड़ो को ऐलान जेको आहे उहो साम्हूं ईंदो। पर जॾहिं असां ॾिठो त प्रेस क्लब ते ख़ालिद मक़बूल सिद्दीकी बि पहुची वियो फारूक सत्तार जे पहुचण खां अॻु में, ऐं हुन खां अॻु में 5-6 उन्हनि जा जेके MNA आहिनि उहे पहुची विया, सभु MPs पहुची विया, इवन एतिरे कजो नसरीन जलील पहुची वई। इहे जॾहिं पहुता त पोइ असांजो आइडिया थियो त न जेको सम्झोसीं पिए या सॼी मीडिया जेको सम्झो पिए त को सिर्फ़ु जेको आहे फारूक सत्तार मुत्तहिदा खां अलॻि पियो थिए, पर ईअं न आहे। ओॾी महिल ई ख़बर पइजी त अल्ताफ़ हुसैन खां शायदि किनारा कशी थिए पई। पर वरी उन विच में जीअं फारूक सत्तार जेका प्रेस कॉन्फ्रेंस शुरू कई त ओचितो असां ॾिठो त अधु प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ आमिर लियाकत उते उनजो नुज़ुल थियो, उहो पहुची वियो ऐं हुनखे सिर्फ़ु 2 जुमिला ॻाल्हाइण ॾिना विया। ऐं जेॾी महिल प्रेस कॉन्फ्रेंस ख़तमु थी त ॿिया सभु अॻुवान उते ई मौजूदु हुया, पर आमिर लियाकत अॻु में ई निकिरी वियो ऐं उन सां गॾु हिकिड़ो अलॻि जथो बि हुयो कारकुननि जो। त मूंखे जेको महसूसु थियो त फारूक सत्तार त भली चए थो त असां ई मुत्तहिदा आहियूं, पर हींअर साईं मुत्तहिदा में इते बि धड़ाबंदी थियणु शुरू थी वई आहे। आमिर लियाकत हिकिड़ो अलॻि धड़ो सम्झो त आहे, उनजो अॻुवान उते नज़र अचे पियो। ऐं ॿी इहा ॻाल्हि त फारूक सत्तार जेका ॻाल्हि कई त हाणे जेके सलाह मशवरानी या फ़ैसिला अल्ताफ़ हुसैन खां न वरिता वेंदा उहा पाकिस्तान में वेठल जेका मुत्तहिदा आहे उहा कंदी। पर मां थो चवां जेके अल्ताफ़ हुसैन जा जेके हलफ़ याफ़्ता कारकुन आहिनि उहे ईअं फारूक सत्तार खे करणु ॾींदा, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं फारूक सत्तार इन प्रेस कॉन्फ्रेंस करण खां अॻु मुंहिंजा जेके इतला आहिनि त पंहिंजो घर जा जेके ट्रपड़ आहिनि सामान उहे होटल में शिफ्ट कराए पोइ पहुतो आहे। जी जावेद, बुनियादी सवाल आहे, अल्ताफ़ हुसैन साहब जी ज़िंदगी में उनजी मौजूदगी में फारूक सत्तार या नसरीन जलील या 4 माण्हू के बि उहे मुत्तहिदा क़ौम मूवमेंट खे हलाए सघनि था? ॾिसो, मुत्तहिदा जेको सॼो माज़ी आहे उहा पार्टी हिकिड़ी कल्ट वांगुरु हली आहे। तव्हांखे ख़बर आहे जेके कल्ट हूंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो बुनियादी मर्कज़ हूंदो आहे, हिकिड़ी शख़्सियत हूंदी आहे, उनजे चौगिर्द हलंदा आहिनि। नज़रिया आइडियालॉजियूं बज़ाहिर त MQM प्रोपेगेट कंदी रही आहे त हिकिड़ी नज़रियाती पार्टी आहे, मिडिल क्लास जी पार्टी आहे, हुन प्रोग्राम आहे, पर उन जा जेके स्लोगन तव्हां ॾिठा जेके तमामु स्टांच क़िस्म जा स्लोगन इहा आहिनि त असांखे क़ाइद खपे, मंज़िल न खपे, सॼी अपब्रिंगिंग उन ते थी आहे। त अल्ताफ़ जेको आहे उहो मर्कज़ी नुक़्तो आहे MQM जी सॼी सियासत जो ऐं उहो सॼो माइंड सेट ठहियो आहे। पर हाणे जेको अल्ताफ़ हुसैन जी आहे पंहिंजी माज़ूली आहे या उनजी जेका बीमारी आहे उनजे पस मंज़र में हिते जेको कोशिशूं थी रहियूं त अल्ताफ़ हुसैन खां पोइ MQM जेको तमामु वॾो अर्बन फोर्स आहे ऐं सिंध जी कराची जी वॾी पार्टी आहे, हिकिड़ी पॉपुलर पार्टी आहे, हुन वटि मैंडेट बि आहे, सभु शयूं आहिनि, उन पार्टी खे हैंडल कीअं कजे। छाकाणि जो रुॻो MQM जो मसइलो मुंहिंजी नज़र में कोन्हे को, हीउ कराची जेको सिंध जो कैपिटल आहे ऐं पाकिस्तान जी मेगा सिटी आहे, वाहिद वॾो अर्बन सेंटर आहे जिते सॼी एक्टिविटी थिए थी, उन शहर जे कंट्रोल जो जेको तज़ाद आहे उहो मुख़्तलिफ़ क़ुवतनि में हलंदो रहियो आहे। तव्हांखे यादि आहे माज़ी में जॾहिं मुस्तफ़ा कमाल नाज़िम हो त MQM एॾो पावर अख़्तियार करे वई त हिते जेके ॿिया इदारा हुआ मुल्क खे हलाईंदड़ उन्हनि खे हुन चैलेंज कयो हो, उन्हनि जी ट्रेस पासिंग थी, उन्हनि जा अख़्तियार, उन्हनि जी जेका डोमेन आहे उन्हनि में उन्हनि हथु विधा। त तॾहिं खां वठी हिन शहर जो कंट्रोल उहे धुरियूं जेके सॼे मुल्क खे हलाइनि पियूं उन्हनि सम्झी वरितो हो त इहो MQM खां वापसि वठिणो आहे ऐं ग्रेजुअली उन ते अमल थिए पियो। ऐं हाणे बि इहो आहे त हिते हिकिड़ो अहिड़ो टेम्ड क़िस्म जो फरमाबरदार ग्रुप ठाहिण जी कोशिशि कई पई वञे जेको एग्ज़िस्ट करे। मुंहिंजे ख़्याल में MQM खे मुकमल तौरु एलिमिनेट करण जी इहा हिकिड़ी सॉफ्ट क़िस्म जी कोशिशि आहे, जंहिंमें तव्हां जीअं पहिरियां चयो त उनजो बुनियादी जेको असास आहे, मुहाजिर जेको उनजो नारो आहे, स्लोगन आहे, ऐं विरहाइण जी जेका डिवीजन जी पॉलिटिक्स आहे उहा बरक़रार रखणी आहे। आख़िर MQM खे जॾहिं एलिमिनेट करिणो आहे त उनजो वाज़े पॉलिटिक्स में ईअं हूंदो आहे त हिकिड़ो जॾहिं वॾो फोर्स ग्राउंड ख़ाली कंदो आहे त तव्हांखे उहो ग्राउंड ॿिए फोर्स खे ॾियणो पवंदो आहे। त ज़ाहिर आहे कराची जेको आहे उहो सिंधियुनि जो कैपिटल आहे, पॉलिटिकली जेके हितां जूं मास पार्टियूं आहिनि उन्हनि खे उहो ग्राउंड गेन करणु घुरिजे, पर उन्हनि मां पार्टियुनि जी अक्सरियत जेका आहे उन्हनि सभिनी पॉलिसियुनि सां सहमत न आहे। जेको MQM माज़ी में रोल जेको अदा कंदी रही आहे इस्टेब्लिशमेंट लाइ या उनजी मर्ज़ी सां जेको कंदी रही आहे उहा ॿी का बि पार्टी नथी करे सघे। इन करे हिकिड़ी फर्माबरदार ऐं टेम्ड पार्टी जेका वरी बि कमु अची सघे ऐं हिते वक़्तु सिर खे इस्तेमालु करे सघे उनखे MQM मां कढण जी कोशिशि कई पई वञे। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में टोटलिटी में MQM जेका आहे उहा डिसइंटीग्रेट न थी आहे ऐं उनजो असास जेको आहे उन बाक़ी आहे। अञा 2-3 शयूं मुंहिंजे ख़्याल में मां बि उन ते पंहिंजी राय ॾियणु चाहियां थो।
हिकिड़ो त हिन शहर जे अंदरि जेका सियासत थी आहे ही अॼु खां न शुरू खां वठी इहो शहर जेको आहे उहो हुन बाक़ी पाकिस्तान खां डिफरेंटली ऑपरेट कयो आहे। माना हीअ जेका मुहाजिर सियासत आहे इहा अॼु भली अॼु हुनखे नालो ॾिनो अल्ताफ़ सेन 80s जे दौर में, पर 70s में जॾहिं ॿोली जा फ़साद थिया, पर 70s खां बि जेकॾहिं अॻे पाण हलिया वञूं 48 में जॾहिं इहा ॿोली जेका आहे पाकिस्तान जी क़ौमी ॿोली तौरु पंहिंजो इंट्रोड्यूस कराई वई, उन वक़्तु जेको बंगालियुनि जेको उन वक़्तु जेको ज़ाहिर पाकिस्तान जो 58% हुया उन्हनि जेको रद्द अमल कयो, पर इहा मड़ी वई। ऐं पोइ वरी मां अॼु ॾींहं ताईं जेको आहे जंहिं ॻाल्हि ते परेशान आहियां उहा इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि सर्विसिस आर्मी जे अंदरि तोड़े हुनजे अंदरि परसेंटेज वाइज़ पॉपुलेशन जो परसेंटेज वाइज़ सभ खां वधीक इन हिकिड़े कम्यूनिटी खे मिलिया उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे। उनजे बावजूद बि हिननि जी रड़ त रड़ आहे त असां सां ज़्यादती थी आहे। अॼु ॾींहं ताईं उन्हनि खां पुछो असां सां ज़्यादती आहे। हलो बाबा इहो त ॻाल्हि ज़्यादती आहे। ॿियो उन्हनि जो जेको क्लेम आहे शुरू खां वठी अॼु बि तव्हां ॿुधो, कल्ह तव्हां मुस्तफ़ा अज़ीज़ाबादी खे ॿुधो आहे, अॼु तव्हां हिननि जेके 2 प्रेस कॉन्फ्रेंसिस थियूं आहिनि उन्हनि खे ॿुधो आहे। मुस्तफ़ा कमाल जॾहिं बि गुफ़्तगू करे थो, अखियुनि मां नीर वहाए जेको गुफ़्तगू करे थो पियो, उनजो लहजो इहो आहे पाकिस्तान हमने बनाया था, हमारे आबा व अजदाद ने पाकिस्तान बनाया था। अॼु मूं ॾिठो पियो हिकिड़े पंहिंजो चैनल ते त हारून रशीद जेको आहे सीनियर सहाफ़ी आहे, उन इहा एग्ज़ैक्टली इहा ई ॻाल्हि कई त छा तब्दील थियो। अॼु बि जॾहिं फारूक सत्तार ऐं मुस्तफ़ा कमाल उहा साॻी ॻाल्हि कनि था त पाकिस्तान हमने बनाया था। राति मां पंहिंजे प्रोग्राम में डॉक्टर मुबारक अली सां ॻाल्हि लाइ गुफ़्तगू कई त भई पाकिस्तान जे बारे में जेको हीअ असां कराची जे अंदरि गुज़िरियल 7 ॾहाकनि खां वठी इहो नैरेटिव ॿुधायो अथऊं, पाकिस्तान बनाने वालों के हमारे आबा अजदाद ने पाकिस्तान बनाया था, त छा वाक़ई ईअं आहे? असां जेको आहे जेके सिंध जा माण्हू आहिनि, जेके बंगाल जा माण्हू हुया, जेके बलूचिस्तान जा माण्हू आहिनि, जेके पंजाब जा माण्हू आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा जो उहो रेफरेंडम जेकॾहिं न थिया त पाकिस्तान ठही वञे हा, सिंध असेंबली जो रेज़ोल्यूशन न थिया त पाकिस्तान ठही वञे हा, या जेको आहे बंगाल जेको आहे एॾी जेका तहरीक बंगालियुनि हलाई उहा जेकॾहिं न थिया त पाकिस्तान ठही वञे हा, कीअं ठहिया? फैज़ में बुनियादी शइ आहे न, मां बि एड करणु चाहियां थो। तव्हां जीअं चयो त हीअ हमेशह हिन ॻाल्हि खे ओन कंदा आहिनि। सभ खां बुनियादी जेका आहे इहो सुवाल ई इहो आहे त पाकिस्तान जी जेका असांजी रियासत आहे जेका हींअर तमामु घणियूं ख़राबियुनि सां मल्टीपल मसइलनि सां आहे, उनजो बुनियादी नज़रियाती जेको असास आहे उनजा आइडियलॉग बि बुनियादी तौर आहे उर्दू कम्यूनिटी ई। जीअं हितां जूं जेके मुल्क ऐं फेडरेशन ठाहींदड़ 4 क़ौमूं आहिनि, उन्हनि जे सॼा जेके राइट्स आहे उन्हनि खे बिल्डोज़ करे उन्हनि जे सक़ाफ़ती राइट्स, उन्हनि जे ॿोलियुनि जा राइट्स, उन्हनि जी आइडेंटिटी जा राइट्स, उन्हनि जो बेसिक आइडियलॉग जेको आहे उहो हितां ई क्रिएट थियो उर्दू ॻाल्हाईंदड़नि। जीअं उन्हनि जी हेजेमनी, उन्हनि जी जेका बालादस्ती आहे उहा बरक़रार, उहो माइंड सेट अॼु ताईं मौजूदु आहे ऐं उहो रियासत सां बिल्कुलु इंटीग्रेट आहे। मां पंहिंजे इनखे इन सां इन करे थो जोड़ियां त अॼु बि उनजो वजूद बरक़रार रखणु एज़ इट इज़ उनजो मक़सदु इहो आहे त उहो मैच थो करे जेको ओवरऑल वॾो कैनवास आहे न असांजी रियासत जो। जिते ॿी ॻाल्हि थो चवां न जावेद, मां चवां थो त इहो त ॿी ॻाल्हि आहे। मिसाल तौरु उनजे बिल्कुलु अल्टरनेट तौरु पाण सोचूं त असां सिंधियुनि उहो कैनवास छॾियो न। GM सैद खां वठी जेके माण्हू नेशनल पंहिंजो उन जेका पाकिस्तान जी आज़ादी जी तहरीक जो हिसो हुया उन्हनि उहो कैनवास छॾियो। असां एलिमिनेट थींदा हुआसीं। पोइ इहा साॻी सूरत हाल ख़ान साहब जी हुकूमत में बि थी। KPK जे अंदरि जेको उन वक़्तु नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोविंस हो, रेफरेंडम त पाकिस्तान जी सपोर्ट में थियो न, पर ख़ान साहब जी हुकूमत टकराव में अची वई। त उन वक़्त जी जेका पॉलिटिकल लीडरशिप जेका हुई KPK जी या उन वक़्त जो जेको नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, उन्हनि बि उन जेको डिसीजन मेकिंग खां पासीरो थियणु शुरू कयो। साॻी सूरत हाल जेका आहे ख़ान ऑफ कलात जे नाले में जेका हिननि कन्फ्रंटेशन शुरू करे छॾी, हुते जेको आहे बलोचनि जी लीडरशिप बि उहो रस्तो अख़्तियार कयो। मां चवां थो त इहे समूरियूं शयूं बि त हक़ीक़तूं आहिनि न। न उहो बिल्कुलु हक़ीक़त आहे। असांखे स्पेस कीअं छॾियो वियो? तव्हां हिकिड़ी शइ हिन में ॾिसो न, तव्हां जेको चओ था न स्पेस छॾियो वियो ऐं हीअ स्पेस हिननि ऑक्यूपाए कयो, अॼु मां उहा रिज़ेंटमेंट हुई, कावड़ हुई त जिन बुनियादनि ते मुल्क ठहियो हो 1940 जी करारदाद, उन्हनि जी जॾहिं डिफाइंस थी, सूबनि खे राइट न मिलिया
त हिकिड़ी मायूसी ऐं डिप्रेशन में आहे जेकी सॼी लीडरशिप हुई जेका नेशनलिस्ट न मां ज़माने तव्हांखे जी उहा इनिशिएटिव इन करे उन ख़ाली कयो हुयो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो मां चवां थो उहो जेको बि सूरत हाल थी अॼु त जेका सूरत हाल पाकिस्तान जे अंदरि बिल्कुलु ॿी आहे न छाकाणि त अॼु इमरान ख़ान सभ खां वधीक वोकल आहे अॼु बि सभ खां वधीक जेकॾहिं टॉप जी लीडरशिप आसिफ अली ज़रदारी जी अञा ताईं स्टेटमेंट कल्ह खां वठी अञा ताईं न आई आहे न को बिलावल भुट्टो ज़रदारी जेको मोदी का यार को त एक धक्का और दूजा नारा हणंदो हुयो हिकिड़ी स्टेटमेंट न आई आहे हुनजी इमरान ख़ान आयो आहे न पंजाब इन ॻाल्हि खे क्लियर सम्झे थो हारून रशीद जे ॿुधायो न हारून रशीद क्लियर चयो त कीअं था चवनि भई पाकिस्तान असां ठाहियो आहे ऐं जेसि ताईं इहो जेको आहे पंहिंजो हुननि जो ख़तमु न थींदो जेसि ताईं इहो न चवंदा त पाकिस्तान असां ठाहियो आहे छाकाणि पाकिस्तान ठहियो त बिल्कुलु क्लियर हुयो न त भई जेके अक्सरियती इलाइक़ा आहिनि उन्हनि जे लाइ मुल्क ठहे पियो राति डॉक्टर मुबारक अली सां मां कैटेगरिकली ॻाल्हायो त भई मुल्क ठहियो छाजे लाइ अक्सरियती इलाइक़नि लाइ ठहियो मुस्लमान अक्सरियती इलाइक़नि जो मुल्क ठहियो पए नंबर हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त उन सॼे जेका आहे पंहिंजो जेका आहे पार्टीशन जे प्लान जे अंदरि माइग्रेशन जी का शिक हुई का कंसिडरेशन हुई जिन्ना वटि या गांधी वटि या नेहरू वटि या लियाकत अली ख़ान वटि कंहिं वटि का ॻाल्हि हुई न त पोइ पाकिस्तान हुननि कीअं ठाहियो ऐं पाकिस्तान ठहण वारो जो जन इलाइक़नि ते पाकिस्तान ठहियो पए उन्हनि जो कंट्रीब्यूशन ई न हुयो ही UPCP में हिन वटि अहिड़ा के दलील हुया हिन वटि अहिड़ा के हथियार हुया जो हिन उतां वेही पाकिस्तान ठाहे छॾियो आहे हिन खे फतह थियल इलाइक़ा मिली विया अची ॿी ॻाल्हि बि त आहे न फैज़न में इहो जेको तव्हां चओ था हिन जो नैरेटिव पाकिस्तान ठाहिण वारो इहो नैरेटिव सेल बि त थिए थो न हिकिड़ी हद ते तव्हां पाकिस्तान जे वजूद खे नथा मञो हुनजे ख़िलाफ़ु नारा था हणो सभु शयूं करे डिफाइंस करे स्टेट चए थी तव्हां टेररिज़म था कयो तव्हां माण्हू मारिया आहिनि सभु शयूं कयूं आहिनि पर हिकिड़ी स्पीच सां हिन बयान सां त असांजे वॾनि पाकिस्तान ठाहियो उनजी कास्ट में वरी हिकिड़ी वसी तर क़बूलियत बि उन्हनि खे मिली थी वञे त वाक़ई ही पाकिस्तान ठाहींदड़नि मां आहिनि इन करे हिन जे रिवार्ड में उहो पॉलिटिक्स हिन जी कंटिन्यू न रहंदी इन जे करे थियो आहे जो असां क्लेम ई नथा कयूं कम अज़ कम सिंध जी हद ताईं असां क्लेम ई नथा कयूं नंबर 1 ॻाल्हि असां सदाईं असांजो मुंहुं भरे आहे मां त चवां त ही चवनि था त पाकिस्तान असां ठाहियो असां सां ज़ुल्म असां सां हाय घोड़ा हिननि आख़िर पार्टीशन में विञायो छा आहे असांखे इहो ॿुधाइनि हिननि त पार्टीशन मां कमायो आहे हिन वक़्तु जेके बि कराची जहिड़े शहर ते ही अची विया आहिनि कराची शहर जी दावा बि कनि था ऐं कंहिं हद ताईं इहा हक़ीक़त बि आहे त कराची सॼो हिननि जो ई आहे कराची में नौकरियूं हुजनि ॿियूं शयूं हुजनि हुतां बुखा नंगा आया इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे इहा इन खां केरु मुंहुं नथो मोड़े सघे सर जॾहिं माण्हू ॾिसो न हे अॼु जेको माइग्रेशन जी उतां जी जेका सूरत हाल उहा उन्हनि जी कोन्हे जिते हिते पहुची जेके हिननि क्लेम कया ॾिसो न अॼु त पंहिंजो सीरिया मां जेके माण्हू निकिरनि था भले हुते जेतिरा बि आहिनि पर जॾहिं जेके हिते अची हिननि क्लेम कया उहे हक़ीक़त न हुई उन खां ॿी ॻाल्हि इहा आहे त ही जेके रड़ियूं कनि था त भई शबीर जेको आहे अवामी तहरीक में रहियो आहे असां फले साहब वाले डिक्शन में जेको चवंदा वक़फ़ो वठां थो छाकाणि इहो जेको डिक्शन आहे तमामु जेको आहे जेको हिन जेका फ्लो जॾहिं शुरू थींदो आहे न ह्यूमन मिज़री शामिल हूंदियूं आहिनि माइग्रेशन ॻाल्हि आहे बहरहाल मुंहिंजे ख़्याल में असां चाहियूं था त हिन शयुनि जो हक़ीक़तूं अचनि असां नथा चाहियूं त को नफ़रत वधे या को उहो थिए या लिसानियत वधे असां चाहियूं था त फैक्ट जेको तारीख़ जो आहे तंहिंजे करे मूं राति बजाए जो कंहिं सिंधी दानिश्वर सां या सिंधी तारीख़दान सां ॻाल्हाइण जे बजाए मूं डॉक्टर मुबारक अली सां बि इन जे लाइ ॻाल्हायो ताकी उनमें असांजो जेको सेंटिमेंटल जेको असांजो अप्रोच आहे जज़्बाती जेको असांजो अंदाज़ आहे उहो न हुजे को तारीख़दान को मौक़िफ़ अहिड़ो हुजे जंहिंजी ॻाल्हि खे पाकिस्तान लेवल ते माण्हू सम्झनि त भई ही वाक़ई हिकिड़ी रियलिटीज़ जे बुनियाद ते ॻाल्हि थिए थी मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो छाकाणि त अॼोके ॾींहं ते सिंध टेलीविज़न जे अंदरि चीफ मिनिस्टर साहब बि आया हुआ उन सां बि असां हिननि समूरनि इशूज़ ते गुफ़्तगू कई हुई उहा बि पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदासीं पर फ़िलहालु पंहिंजी जेका हीअ गुफ़्तगू आहे ऐं उनमें ख़ासि तरह जेको सुभाणे वारो ॾींहुं आहे 24 तारीख़ जो जंहिंजे लाइ मेयर जी ॻाल्हि थी वई अॼु मुस्तफ़ा कमाल बि ॻाल्हि कई ऐं हू बि ॻाल्हि थी उहा चूंड जेका आहे उहा हिन सॼे जेको एपिसोड जे अंदरि केतिरी इंपॉर्टेंस रखे थी उन ते बि गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन वठो त वक़फ़ो वापसि प्रोग्राम करते हुए तव्हां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तो प्रोग्राम जे सिलसिले अॻिते वधायूं गुफ़्तगू कयूं था
फारूक सत्तार जी जो कि प्रेस कॉन्फ्रेंस जे हवाले सां उनमें असां वक़फ़े ते वञण खां पहिरियों गुफ़्तगू पिया कई त मेयर जूं चूंडूं जंहिंजे बारे में फारूक सत्तार बि चयो ऐं उन सां गॾोगॾु जेका PSP जी सरबराह मुस्तफ़ा कमाल जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उनमें बि उनजो ज़िक्र थियो त सिंध जे अंदरि मकानी चूंडनि वारो जेको मामिलो आहे उन ते जेको आहे उनखे इन सां कीअं गॾिजे ऐं उनजी तरीक़े ते इम्पोर्टेंस आहे। ॿियो कल्ह खां वठी जेको आहे जेके तर्ज़ हलिया पिया त अल्ताफ़ हुसैन जी तक़रीर खे कश्मीर सां बि पंहिंजो भेटियो वियो त इहा जेका राज जी फंडिंग आहे ऐं हिंदुस्तान जो मौक़ुफ़ु आहे त जीअं कराची जे अंदरि का अपराइज़िंग थिए ताकी उन्हनि खे हिंदुस्तान खे इहो मौक़ो मिले त भई कश्मीर जे जेको ज़ुल्म जो दास्तान जी ॻाल्हि कई वञे थी त पाकिस्तान जे शहर कराची में बि ज़ुल्म जो दास्तान हले पियो। हिन ॿिन्ही इशूज़ ते गुफ़्तगू कंदासीं अचो त हुन गुफ़्तगू ते वधाइणी। जावेद ही ॿ पर्सपेक्टिव आहिनि बल्कि तव्हां वटि अचण खां पहिरियों मां वेंदुसि शबीर वटि छाकाणि त लास्ट गुज़िरियल राति प्रेस क्लब जे अंदरि जॾहिं असां हुयासीं त सहाफ़ती हल्का जेके प्रेस क्लब जा ज़ाहिर आहे एॾो वॾो सान्हो थियलु हुयो, सहाफ़ियुनि जे मथां हमला थियल आहे ARY जे मथां ऐं सॼो जेको प्रेस क्लब जे एरिया जेका हुई उहा सॼी कल्ह काफ़ी हिकिड़े टर्माइल मां गुज़री हुई। राति शबीर जेको सहाफ़ियुनि जो व्यू पॉइंट हो इन्हनि ॿिन्ही पॉइंटनि जे हवाले सां उहो उन्हनि कीअं पिया रिलेट कयो खे? बिल्कुलु ही जेका चिड़ ॾियारींदड़ तक़रीर हुई ख़ासि तौर ते उनखे कुझु जेके असांजा सहाफ़ी आहे उन्हनि जो इहो ख़्यालु हुयो त ही सॼो कश्मीर जो जेको मामिलो आहे उनखे इंघाइण लाइ या उन सॼे मामले जे पुठियां जेको आहे पस मंज़र उनजो जेको उहो कश्मीर वारो ई आहे उन करे इहो सॼो कुझु थियो आहे। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे त ही ओचितो जेको आहे हीअं छा थी वियो मामला सिंध सरकार सां ॼणो त ज़रे घटि तइ थी चुका हुआ, कमेटी ठहण ताईं वञी पहुता हुआ। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ रशीद सां उन्हनि जूं ॻाल्हियूं थियूं ऐं उहे मुंहिंजे ख़्याल में सुठे अंदाज़ में थियूं। परवेज़ रशीद जेका मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई त असां 2-3 ॾींहंनि में जेके आहिनि उहो पहुची वेंदासीं, हिननि जा मामला हल थी वेंदा। पर ओचितो असां ॾिठो त इहो हिकिड़ो ड्रामाई शिकिल बिल्कुलु ड्रामाई शिकिल जेका आहे उहा अख़्तियार करे वियो त उन में इहो बि जेको मेयर वारो जेको मामिलो आहे उनखे बि नज़र अंदाज़ नथो करे सघिजे। ऐं अॼु बि जेका उनजी प्रेस कॉन्फ्रेंस हुई फारूक सत्तार जी उनमें इहो उन ख़ासि तौर ते ज़ोर ॾेई चयो, इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त कराची हैदराबाद मीरपुर ख़ासि सखर में जेके आहिनि मेयर असांजा थींदा। सखर त थी वियो पर पोइ बि हुन चयो हुयो, मतिलबु इहो हुननि जे ज़हन में आहे ऐं खुटके थो ऐं जेको कुझु थियो आहे उनखे इहा शायदि ख़बर आहे तॾहिं इहो ज़ोर ॾियनि पिया। तंहिंजे करे ऐं ॿियो जीअं प्रेस कॉन्फ्रेंस ख़तमु थी त उन्हनि उते हिकिड़ो ऐलान बि कयो त असांजा जेके चूंडियल काउंसलर ऐं चेयरमैन आहिनि उन्हनि जी हिकिड़ी मीटिंग आहे उहा जेका आहे अॼु राति असां सॾाईंदासीं, उते ईंदा। उनखां पोइ हंधि जो बि हुननि जेको मसइलो थियो उनखां पोइ उन्हनि हंधि बि तब्दील कयो, डिफेंस वग़ैरह में रखायूं त उन्हनि खे इहो बि आहे त कुझु असांजा मेयर काउंसलर जेके आहिनि मथां थी सघे थो त रातो राति हेॾे होॾे थी वञनि, उहो उन्हनि खे ज़रूरु आहे। पर मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो कयां त मेयर त यकीननि मुंहिंजो अंदाज़ो आहे हिन महिल ताईं जेके मामला जंहिं सम्त में वञनि पिया त मेयर थी सघे थो MKM जो ई थी वञे, चूंडिजी वञे। अॻु में बि जॾहिं मुस्तफ़ा कमाल बि सिटी नाज़म हुयो उहो बि हिननि जो ई हुयो। मुस्तफ़ा कमाल बि हाणे रड़ियूं थो करे त मुहाजिरनि सां जेका आहे उहा ॾाढी नाइंसाफ़ी आहे। मां थो चवां त जॾहिं ही सिटी नाज़म हुयो त वाटर बोर्ड में जेके माण्हू भर्ती थिया उहे बि तक़रीबन मुस्तफ़ा कमाल जे दौर में थिया। उन्हनि में ॿुधायो वञे त हुन सिंधी केतिरा खयां हा, या जेके ॿिया जेके शहरी इदारा आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसंदव त 100 जेके आहिनि उहे सभु जा सभु MKM जा मुलाज़िम भर्ती कया विया। त पोइ ही पाण बि त थोरो ॿुधाइनि त हिननि केतिरी जेका आहे उन में इंसाफ़ ॾेखारियो आहे हिननि भर्तियुनि में। ऐं हाणे जॾहिं ही मेयर वारो जेको मामिलो थिए पियो त उन में बि त ॾिठो हुअं बि कराची त हुअं हिननि वटि रही आहे, मेयर हुजे या सिटी नाज़म हुजे, हिननि छा ॾिनो आहे ऐं हिते रुॻो पंहिंजनि माण्हुनि खे ई नवाज़ियो अथनि, बाक़ी हिननि जूं रड़ियूं सम्झ में नथी अचनि असांखे। मकानी इदारनि जी चूंड पार्टी जेका मुस्तफ़ा कमाल ठाही आहे उनजो माना बुनियादु जेको पहिरीं जेका स्पीच कई अची अनीस क़याम ख़ानी संगत जी उन ॾींहुं चई त बाबा हेठी सतह ते पावर जी मुंतक़िली। ऐं शबीर जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त हिकिड़ो दफ़ो पाण मुस्तफ़ा कमाल ऐं रज़ा हारून सां मिलिया हुआसीं। मुस्तफ़ा कमाल सां त पंहिंजी मुख़्तसिर गुफ़्तगू थी हुई पर रज़ा हारून सां तफ़सील थी हुई। उनमें बि हुनजो मौक़िफ़ इहो हुयो त भई मकानी इदारनि खे एम्पावर कयो तॾहिं अल्ताफ़ हुसैन जे सूबेवारी डिमांड ख़तमु थींदी। मतिलबु MKM जो सॼो फोकस आहे इहो, बल्कि उर्दू स्पीकिंग आबादी जो सॼो फोकस इहो आहे। तव्हां हिन सॼे मामले में क्लेवरनेस ॾिसो त MKM जी जेका क़यादत हिते वेठी आहे बशमूल
स्प्लिटेड MQM जेका हाणे PSP आहे, उहे तमामु वॾी संजीदगी सां पंहिंजे उन्हनि कोर इशूज़ ते बिल्कुलु जेको आहे डायरेक्शन उन्हनि जो सही आहे। फारूक सत्तार हुजे या हीअ मुस्तफ़ा कमाल हुजे, उन्हनि खे ख़बर आहे त अल्ताफ़ हुसैन खां अॼु या सुभाणे उनजी जेका सूरत हाल आहे उन मां उनजी जान छुटणी आहे। सिहत जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि, इन करे उन्हनि इंतज़ाम करे छॾियो आहे। इन सॼे टर्मॉइल मां बि हू न सिर्फ़ु तव्हां ॾिसो अॼोकी तक़रीर में हिकु त उन्हनि अल्ताफ़ खे टारगेट न कयो आहे, हुनजे सिहत जे हवाले सां हिकिड़ा नरम क़िस्म जा बयान ॾिना अथनि, तुंहिंजी ज़हनी सिहत ठीकु न आहे, हू मरीज़ वारी सूरत हाल में उन कयो हुनखे हालांकि हुन पाकिस्तान जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे। इहा ॻाल्हि जेकॾहिं बलूचिस्तान जे प्रोविंस में या अदरवाइज़ सिंध जे ॿिए कंहिं सेगमेंट मां हुजे हा त हींअर आसमान खड़ो थी वञे हा, उहो माण्हू गदार इब्न गदार करार ॾिनो वञे हा, पर उनजी क़यादत केॾो पोलाइटली हुन सां ॻाल्हाए थी। ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जा जेके कोर इंट्रस्ट आहिनि, मिसाल तौरु जीअं तव्हां मकानी चूंडूं था चओ, त MQM माज़ी में सॼी स्ट्रेंथ हिन ई मकानी चूंडनि वारे रिसोर्सिस सां थी आहे। उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन जा बुनियादु मकानी चूंडनि वारा, त हुन हू पॉलिटिक्स ऐं सुभाणे जो सर्वाइवल ऐं कराची जो जेको कंट्रोल आहे उहो सम्झनि था मकानी इदारा, उन्हनि जा रिसोर्सिस ऐं उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन जॾहिं कंहिं न कंहिं हवाले सां बाक़ी बचियल MQM या PSP वटि हूंदी त हिन जा जेके जनरली मफ़ाद आहिनि कम्यूनिटी जा उहे इंटैक्ट हूंदा। इन मामले ते एॾा इख़्तिलाफ़ हूंदे बि सहमत आहिनि त कराची जो कंट्रोल माना मकानी इदारनि जो कंट्रोल, ऐं उहो हुननि वटि हुजे या असां वटि हुजे, साॻी ॻाल्हि आहे त रिसोर्सिस बि असां वटि हूंदा, असां सुभाणे बेटर नमूने सां निगोशिएट करे सघंदासीं। जेके बि हिते पावर ऑपरेट था कनि, रियासती पावर आहिनि, इदारा आहिनि या ॿियूं तंज़ीमूं आहिनि, त पंहिंजे इंट्रस्ट में उहे तमामु घणा क्लियर आहिनि। एॾे वॾे तज़ाद, टर्माइल ऐं क्लेश जे बावजूदु हू पंहिंजो उहो मफ़ाद इंटैक्ट रखणु चाहिनि था ऐं उन ते निगोशिएट बि कनि था। मुंहिंजे ख़्याल में कल्ह जेकॾहिं का डील थी आहे अंडर हैंड, ॻाल्हियूं थियूं आहिनि त MQM खे हुतां अलहदगी लंडन खां अख़्तियार करणी आहे, त उन में इहा ॻाल्हि हुननि ज़रूरु रखी हूंदी इदारनि सां त मकानी इदारनि वारो जेको कंट्रोल आहे या जेका मेयरशिप आहे उहा जल्द असांखे ॾींदव ऐं असां पोइ तव्हां सां गॾिजी वर्किंग रिलेशन में कमु करण लाइ तयारु हूं। ऐं MQM हमेशह ईअं कयो आहे त निगोशिएट कंदी आहे। उहा हाणे जेका आहे अहम जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हीअ सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर सुभाणे मकानी इदारनि जूं चूंडूं कराची जे अंदरि थियनि पियूं, छाकाणि त अञा ताईं इहो हिकिड़ो अभाम आहे। शबीर वटि उन हवाले सां का रिपोर्ट हुजे त मुंहिंजे ख़्याल में असांखे अपडेट करे। बिल्कुलु, चूंडूं जो जेको शेड्यूल आहे उहो शेड्यूल पधिरो थी चुको आहे ऐं सुभाणे चूंडूं थींदियूं, उनमें को शक कोन्हे। पर हाणे जेको मेयर जो उमेदवारु आहे उहो जेल में आहे MQM जो, उहो सिधी ॻाल्हि आहे। ऐं उनजे शेड्यूल में फॉर्म भरियल आहिनि या फॉर्म ई सुभाणे भरबा? फॉर्म भरियल आहिनि हुनजा, चूंडा बक़ाइदे। ठीकु आहे। हीअ जेका ॻाल्हि तव्हां कई न, त मतिलबु हाणे सभई माण्हू उहे जेके आहिनि हिन सां हूंदे हुन सां गॾु न आहिनि ऐं हुन सां गॾु न हूंदे हुन सां गॾु आहिनि। बिल्कुलु इहो सॼो सुवालु मूं अॼु जेको आहे चीफ मिनिस्टर सिंध खां बि पुछियो। चीफ मिनिस्टर सिंध अॼु सिंध टेलीविज़न ऑफिस आयो, हुन सां मुंहिंजी जेका गुफ़्तगू थी आहे सिंध टेलीविज़न न्यूज़ सां, उहा पाण नाज़रीन सां शेयर कयूं था। नाज़रीन, चीफ मिनिस्टर सिंध सां इहे साॻिया सवाल असां कया त जेको अल्ताफ़ हुसैन जी तक़रीर जे हवाले सां जेको हुनजे मथां आर्टिकल 6 जो जेको आहे पंहिंजो इतलाक़ थींदो, छाकाणि त एज़ाज़ हसन उन्हनि जी पार्टी जो सीनियर अॻुवान आहे, उन इहा ॻाल्हि कई आहे। ऐं उहो जेको उन सां गॾोगॾु जेके माण्हू अॼु बि उन पार्टी सां या उन अॻुवान सां गॾु आहिनि, उन्हनि जे मथां बि इहे लागू थींदा या न थींदा। इहो जेको हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे, इन सुवाल ते चीफ मिनिस्टर सिंध जो जवाबु छा आहे उहो अचो त तव्हांखे ॾेखारियूं था। हीउ जेको कल्ह वाक़ियो थियो आहे, सिंध हुकूमत हाणे हिन खे कीअं हैंडल कंदी जॾहिं मुल्क जे सभ खां वॾे शहर जे अंदरि ईअं नारा लॻनि ऐं माण्हू जेको आहे मुल्क जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं कनि? फयाज़, पहिरीं त मां कल्ह को जेको वाक़ियो आहे हुनजी शदीद अल्फाज़ में मज़म्मत थो कयां। ॿई ॻाल्हियूं जेके थियूं प्रेस क्लब ते ऐं उन खां पोइ जेको हिकिड़े मीडिया चैनल ते वञी तोड़ फोड़ कई वई ऐं सहाफ़ियुनि खे तशदुद जो निशानो बनायो वियो, हिननि ॿिन्ही वाक़िया जी सख़्तु अल्फाज़ में मां मज़म्मत थो कयां। हैंडल कीअं कंदी सिंध हुकूमत? मुंहिंजे ख़्याल हैंडल मां त चवंदुसि सुठी तरह करे चुकी आहे। एॾो वॾो वाक़ियो थियो, माण्हुनि में हिकिड़ो ख़ौफ़ हरास फैलिजी वियो। राति जो शाम जो जॾहिं इहो वाक़ियो थियो उन खां पोइ इहो ई ख़्यालु हो त अलाए चीफ मिनिस्टर हाउस ते बि अची वेंदा, जेकी ॿुधियूं ॻाल्हियूं त सेक्रेटेरिएट खे ताला हणंदा, पर सिंध हुकूमत पंहिंजा इक़दाम खयां, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ पंहिंजो कमु कयो ऐं उन खां पोइ सभिनी खां वधीक
हिन सूबे जा अवाम ख़ासि तौर ते कराची जे अवाम जेको मूं कॉल ॾिनी त बाबा बिज़नेस एज़ यूजुअल मामूल जे मुताबिक़ कमकार हलंदो, तव्हांखे जेको सिक्योरिटी ॾियणु उहो हुकूमत जो कमु आहे, अमन अमान बहाल करणु हुकूमत जो कमु आहे। तव्हां सभिनी खां इहा रिक्वेस्ट आहे त पंहिंजो कमु मामूल मुताबिक़ कयो। मूं इहो बि चयो त सिंध हुकूमत जागंदी ऐं तव्हां आराम सां राति जो सुम्ही रहो, सुबुह जो इन करे सभिनी कमकार ते वञिणो आहे। ऐं थियो बि ईअं ई सिंध हुकूमत पंहिंजो कमु कयो। सुबुह जो हालात राति जो ई हालात मामूल ते अची विया हुआ। कलाक खनि में मां पाण उते पहुची वियुसि जेको इंसिडेंट हो, न त कॾहिं ईअं न थियो आहे। ऐं सुबुह जो सभिनी हर तबके माशरे जे हर तबके जे माण्हुनि सभिनी खां त ॿारड़ा स्कूल पहुता, ट्रांसपोर्ट हलाई, मज़दूर पंहिंजी मज़दूरी ते लाइ निकिता, जेके जॉब मुलाज़मत पेशा माण्हू आहिनि उहे पंहिंजी जॉब्स ते विया, दुकानदारनि दुकान खोलिया। त हर तबके ताउन कयो। मां उन्हनि जो शुक्रिया अदा करणु थो चाहियां ऐं उनजे अलावा उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां त दहशतगर्दनि जो हिकिड़ो जेका अज़ाइम हुआ त अहिड़ो माहौल पैदा कजे हिन सूबे में त माण्हू ख़ौफ़ ऐं हरास में रहनि, उहे अज़ाइम सॼे सूबे जी आवाम हुकूमत सां मिली उन्हनि अज़ाइम खे ख़तमु कयो आहे। तव्हांखे बिल्कुलु मीडिया अक्सर तनक़ीद कंदी रहंदी आहे हुकूमत ते, पर हीअ जेके 24 कलाक गुज़रिया आहिनि बिलाशुबा जेका आहे तव्हांजी हुकूमत खे मुबारकबाद जी मुस्तहिक़ आहे। पर जेके कल्ह नारा लॻा आहिनि, जेका गुफ़्तगू थी आहे, अॼु एतिज़ाज़ अहसन साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान बि आहे, उन आर्टिकल 6 जी ॻाल्हि पिया कई। छा सिंध हुकूमत वटि इन तरह जो को प्लान आहे त जॾहिं मुल्क अहिड़े शदीद मरहलनि मां गुज़रंदो हुजे उन वक़्तु इन तरह जूं ॻाल्हियूं कयूं वञनि? छा आर्टिकल 6 जे बारे में सोचियो पियो वञे? ॾिसो, कानूनी तौर ते जेको बि हिकिड़ो क्राइम थियो आहे, क्राइम प्रेस क्लब ते बि थियो आहे, माण्हुनि इंसाइट कयो आहे, कुझु ॼणनि उन्हनि खे आइडेंटिफाई कयो वियो आहे। उन खां पोइ ॿियो क्राइम थियो आहे जेको हिकिड़े न्यूज़ चैनल ते तोड़फोड़ कई वई आहे ऐं माण्हुनि खे तशदुद जो निशानो बनायो वियो आहे। कानून पंहिंजो रास्तो अख़्तियार कंदो। कानूनी तौर ते जेकी बि हिन जी सज़ा हूंदी उहा हिननि खे मिलंदी ऐं हुकूमत पूरी उन ई इहा ई कोशिशि हूंदी त जेके माण्हू मुलविस आहिनि इन वारदात में उन्हनि खे सज़ा मिले। छा पाकिस्तान टोड़ण जूं ॻाल्हियूं करण ऐं उनजा नारा हणाईंदड़ जेको आहे माण्हू लंडन वेठा आहिनि, अॼु बि जेकॾहिं के पाकिस्तान में रहंदड़ के सेनेटर के MP के MLA के ॿिया माण्हू उनखे पंहिंजो क़ाइद सम्झनि था त छा उन्हनि जे ख़िलाफ़ बि को क़दम खयो वेंदो? ॾिसो, जेको बि मेंबर थींदो आहे पार्लियामेंट जो, चाहे उहो MNA हुजे, चाहे MP हुजे, चाहे सेनेटर हुजे, उहो हिकिड़ो हलफ़ खणंदो आहे। त उन हल्फ़ में हिकिड़ा लफ़्ज़ ज़रूरु हूंदा आहिनि त पाकिस्तान जो हामी ऐं वफ़ादार हूंदुसि। जेके माण्हू उन हल्फ़ जी भंजकड़ी कंदा उन्हनि खे बि सज़ा मिलंदी, उन्हनि खे बि सज़ा मिलंदी। अच्छा, पोइ हेल ताईं जेको हे 24 कलाक गुज़रिया आहिनि, असांखे त इन तरह जी वठ पकड़ नज़र कान पई अचे। मसइलो इहो आहे मीडिया सां त अगरि वठ पकड़ कजे तॾहिं प्रॉब्लम आहे, न कजे। असां तव्हां ॾिठो हूंदो त सभिनी जेके बि इन्वॉल्व हुआ इन ॻाल्हि में उन्हनि खे राति जो घुरायो वियो। पुलिस, रेंजर्स, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ हुननि जी इंटरोगेशन राति खां ई कई आहे। उन्हनि माण्हू बि आइडेंटिफाई कया आहिनि, इंशाअल्लाह उन्हनि खे सज़ा मिलंदी। जी जावेद, हाणे इहो चीफ मिनिस्टर सिंध जो टेक आहे ऐं शबीर तव्हां बि ॿुधो। मुंहिंजे ख़्याल में हाणे चीफ मिनिस्टर जे व्यू पॉइंट खां पोइ पाण तव्हां चीफ मिनिस्टर जे चेहरे ते आख़िरी सुवाल में स्माइल ॾिठी त उहा उन मुश्क में इन जो जवाबु पनाह हो। चीफ मिनिस्टर साहिबु ॿुधायो त हिन जे पुठियां पॉलिटिक्स आहे ऐं तमामु घणियूं शयूं आहिनि ऐं ॾे वठ ई आहे। ज़ाहिर आहे हेॾनि वॾनि मामलनि में एॾो शहर आहे, सूबो हुन जो कैपिटल आहे, हुनखे हलाइण लाइ पॉलिटिकल फोर्स सां ॻाल्हियूं ई करणियूं पवंदियूं, हुनखे स्टेक्स। तव्हांजी वॾी महिरबानी शबीर, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन सदाई गॾु।